दादू है दादू, दादू में आ जादू, दादू में यार मुझो, दादू में आ दिल काबू। जी बिल्कुल, दादू में आ जादू। अचो तो दादू जी तारीख़, सकाफ़त ऐं सियाहत ॾिसूं था। वीडियो के पूरो ॾिसिजो ऐं जेकॾहिं असांजो चैनल अञा तव्हां सब्सक्राइब न कयो आहे, चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, कमेंट कयो, लाइक कयो वीडियो खे। अचो शुरू कयूं था दादू जी तारीख़। दादू हैदराबाद डिवीज़न जो शहर ऐं ज़िलो आहे। दादू शहर इस्लामाबाद खां 900 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहे। दादू जी मान्या भाव आहे। तारीख़ी तौर दादू को बद को पको मवाद नथो मिले, लेकिन के मौरिख लिखनि था त दादू दयाल हिंदुनि जो सूफ़ी शाइर हिते आयो, इन करे ही इन शहर खे दादू सॾियो वियो। 1931 में दादू शहर खे ज़िले जो दर्जो मिलियो। उनखां अॻु दादू लाड़काणे ज़िले जो हिसो हुयो। दादू ज़िले जा 4 तालुका आहिनि: दादू शहर पाण, मेहड़, खैरपुर नाथन शाह ऐं जोही। सियाहत ऐं सैर तफ़री में दादू ज़िलो तमामु अमीर ज़िलो आहे सिंध में, ॿियनि ज़िलनि जे हिसाब सां। हिन में सिंध जी कोमरी गोरख हिल स्टेशन बि हिन ज़िले में आहे ऐं तारीख़ी मस्जिद ख़ुदा आबाद मस्जिद बि हिन ज़िले में आहे। तमामु ख़ूबसूरत ऐं क़दीमी मस्जिद आहे। गवर्नमेंट जी तैयार थियल नाई गाज डैम हिन ज़िले में आहे ऐं हिन ज़िले में हिन इलाइक़े में जेको आहे तमामु ख़ूबसूरत चश्मा वहनि था, जेके हिन इलाइक़े खे तमामु ख़ूबसूरत ऐं सुहिणी सूंहं बख़्शनि था। दादू जो मशहूरु होटल भिटाई होटल आहे। मशहूरु बाज़ार शाही बाज़ार आहे। सिंध जो मशहूरु शाइर उस्ताद बुखारी बि हिन ज़िले अंदरि ॼाओ ऐं सिंध जो मशहूरु फ़नकार मंज़ूर सखिराणी बि हिन शहर जो आहे। तालीम जे हिसाब सां हीउ ज़िलो सुठे रस्ते ते आहे। सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस बि हिन में आहे ऐं हिकु बहितरीनु स्कूल आर्मी पब्लिक स्कूल हिन शहर में आहे। गवर्नमेंट जे हिसाब सां ॾिसिजे त गवर्नमेंट उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज हिन ज़िले में आहे। आब हवा के हिसाब से ये ज़िलो तमाम गर्म है, लेकिन गोरख हिल स्टेशन के ॾिसिजे त हीउ थधो इलाइक़ो आहे हिन ज़िले जो। गोरख हिल स्टेशन एक अहिड़ी जगह है जेका सिंध के भी सुठो रेवेन्यू ॾेई सघे थी ऐं हिन ज़िले खे भी अमीर बणाए सघे थी। गवर्नमेंट खे घुर्जे त इन ते तवजा ॾिए। इन वीडियो के हेठां तव्हांखे रेड कलर ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र अचे थो। इनके सब्सक्राइब कयो। जेकॾहिं असांजी वीडियो पसंद आई है तो दोस्तों सां शेयर कयो। इन वीडियो के लाइक ज़रूर कजो ऐं चैनल सब्सक्राइब ज़रूर कयो।